अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 24 जुलाई 2026 जुमे जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़िर आहियां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। बबरलो धरणे मां गिरफ़्तार थियल साफ़ी साहिल जोगी आज़ाद। सोहिणी पारस ऐं ॿियनि खे पुलिस ज़ाहिर न कयो, संदन ख़िलाफ़ केस दाख़िल। बबरलो धरणे ते लाठीचार्ज ऐं गिरफ़्तारियुनि ख़िलाफ़ अदालत में बि पटिशन दाख़िल। अदालत SSP ख़ैरपुर खे तलब करे वरितो। ख़ैरपुर जे वकीलनि पारां SSP आफ़ीस आॾो एहतिजाजी धरणे जो ऐलान। वर्ल्ड सिंधी कांग्रेस ऐं ॿियनि तनज़ीमनि पारां बबरलो धरणे ते पुलिस तशदुद जी मज़मत। कंडियारो समेत मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा। पोरियत मज़ाहिमत तहरीक पारां सिंध सरकार जे सोशल मीडिया खे कंट्रोल लाइ आंदल क़ानून जी मज़मत। सिंध मां अफ़गाननि जी नेकारी लाइ STP जा एहतिजाजी मुज़ाहिरा। ठठे भरिसां ॻोठ मसमार करण ख़िलाफ़ रहवासियुनि जो मार्च। सीनियर साफ़ी सुहेल सांगी पुट जी गिरफ़्तारी खे गैर क़ानूनी करार ॾेई छॾियो। शहजाद कोट में SUP जो पाणी खोट ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। बबरलो धरणे ते तशदुद खां पोइ गिरफ़्तार कयल सीनियर साफ़ी साहिल जोगी खे आज़ादु कयो वियो, जॾहिं त पुलिस अञा ताईं सोहिणी पारस ऐं ॿियनि गिरफ़्तार कयलनि खे आज़ादु नाहे कयो। सिंध सरकार जी फ़रियाद ते एहतिजाजी धरणे जी अॻवानी कंदड़नि ते केस दाख़िल कयो वियो आहे, जॾहिं त सोहिणी पारस ऐं ॿियनि खे ज़ाहिर नाहे कयो वियो। सीनियर साफ़ी साहिल जोगी खे आज़ादु कयो वियो। सीनियर साफ़ी साहिल जोगी आज़ादु थी पहुतो त भरपूर नमूने सां संदसि आजियां कई वई। बबरलो क़ौमी शाहरा ते प्रिया एक्शन कमेटी पारां प्रिया कुमारी उजाला परवीन सोलंकी समेत सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां अगवा थियल 25 ॿारनि जी बाज़ियाबी लाइ एहतिजाजी कैंप ते पुलिस कार्रवाई करे गिरफ़्तारियूं कयूं ऐं तशदुद जो निशानो पिणु बणायो हो, पर गिरफ़्तारियूं अञा ताईं ज़ाहिर नाहिनि कयूं वियूं। जॾहिं त पुलिस सरकार जी फ़रियाद में FIR पिणु दाख़िल करे छॾी आहे। FIR में सोहिणी पारस, गुल हसन, ज़ुबैर खुहारो, सरदार सोलंकी, शमसुद्दीन सोलंकी, अब्दुल जब्बार शेख, शहनाज शेख, मिठल खोहड़ो, पुनल सारियो, इम्तियाज़ गोपांग, रिज़वान मल्लाह, ख़लीलुर रहमान, नियाज़ अली समेत मुख़्तलिफ़ अॻवाननि ते केस दाख़िल कयो वियो आहे, जॾहिं त केस में 150 खां वधीक अणसुञातल मर्द ऐं औरतुनि खे बि शामिलु कयो वियो आहे। पुलिस तरफ़ां दाख़िल कयल FIR मूजिबि एहतिजाज कंदड़नि नेशनल हाईवे ते ट्रैफ़िक मुअतल करे पाकिस्तान मुख़ालिफ़ नारेबाज़ी कई। केस में इहो बि मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो आहे त 150 खां वधीक अणसुञातल मर्द ऐं औरत मुज़ाहिरीन पाकिस्तान जे क़ौमी झंडे जी तौहीन कंदे उनखे फाड़ियो ऐं रियासत ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। पुलिस नामज़द ऐं अणसुञातल जवाबदारनि ख़िलाफ़ पाकिस्तान पेनल कोड जे मुख़्तलिफ़ कलमनि सां गॾु दहशतगर्दी एक्ट जा कलम पिणु शामिलु कया आहिनि। जॾहिं त ॿिए पासे वकीलनि पारां सोहिणी पारस, लियाकत जलबाणी ऐं ॿियनि जी बाज़ियाबी लाइ एहतिजाजी धरणे जो ऐलान कयो वियो आहे। ख़ैरपुर भरिसां बबरलो बाईपास ते प्रिया कुमारी समेत ॿियनि अगवा थियल ॿारनि जी बाज़ियाबी लाइ ॾिनल पुरअमन धरणे दौरान पुलिस जी लाठी चार्ज, तशदुद ऐं गिरफ़्तारियुनि ख़िलाफ़ डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज ख़ैरपुर जी अदालत में आइनी पटिशन दाख़िल कई वई। पटिशन एडवोकेट फ़याज़ खमीसाणी, एडवोकेट ग़ज़फ़र अब्बास जतोई तरफ़ां दाख़िल कराई वई, जंहिंमें SSP ख़ैरपुर अमीर सऊद मगसी, DIG सकर नासिर आफ्ताब ऐं SHO बबरलो खे जवाबदार ॼाणायो वियो आहे। दरख़्वास्त में मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो आहे त सिंध मां अगवा थियल प्रिया कुमारी समेत ॿियनि ॿारनि जी बाज़ियाबी लाइ बबरलो बाईपास ते ॾिनल पुरअमन धरणे ते पुलिस बिना जवाज़ लाठी चार्ज करे धरणे में शरीक माण्हुनि खे तशदुद जो निशानो बणायो। पटिशन मूजिबि प्रिया एक्शन
कमेटीअ जे मेंबरनि अगवा थियल ॿारनि जे वारसनि साफ़िन समेत 30 खां वधीक माण्हुनि खे गिरफ़्तार करे नामालूम हंध ते मुंतक़िल कयो। अदालत दरख़्वास्त खे ॿुधणी जोॻो करार ॾिने SSP ख़ैरपुर अमीर सऊद मगसी खे ज़ाती हैसियत में अदालत में पेश थियण जो हुकुम पिणु जारी कयो आहे। सियासी समाजी तनज़ीमनि पारां बबरलो धरणे ते लाठीचार्ज ऐं गिरफ़्तारियुनि जी मज़म्मत कई वई आहे। वाइड सिंधी कांग्रेस बबरलो में प्रिया कुमारी जी आज़ादी लाइ पुरअमन धरणे ते तशदुद लठबाज़ी गिरफ़्तारियुनि ऐं ताक़त जे नाइजे इस्तेमाल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कई आहे। अॻवाननि चयो आहे त हीउ पुरअमन धरणो प्रिया कुमारी समेत सिंध जे केतिरनि ई अॻवा थियल ऐं गुम थियल ॿारनि जी महफ़ूज़ बाज़ियाबी लाइ हयो वियो हो, जंहिंमें मुतासिर ख़ानदान जे औरतनि, इंसानी हक़नि जे कारकुननि, वकीलनि, शागिर्दनि, सियासी ऐं समाजी अॻवाननि ऐं आम शहरियुनि वॾे अंग में शिरकत कई। एहतजाज कंदड़ रुॻो पंहिंजो आइनी ऐं बुनियादी जमहूरी हक़ इस्तेमालु कंदे रियासत खां इंसाफ़ ऐं गुम थियल ॿारनि जी वापसी जो मुतालबो करे रहिया हुआ। उन जे उबतड़ इख़्तियारियुनि पुरअमन एहतजाज कंदड़नि ते लठबाज़ी कई, धरणे खे ज़बरदस्ती ख़तमु कयो, केतिरनि ई कारकुननि खे गिरफ़्तार कयो ऐं मुतासिर ख़ानदाननि खे हिरासां कयो। अहिड़ी कार्रवाई न रुॻो इज़हार राय जी आज़ादी, पुरअमन धरणे जे हक़ ऐं ॿियनि बुनियादी इंसानी हक़नि जी वाज़ह भञकड़ी आहे, पर उहा पाकिस्तान जे आइन ऐं उन जी बैन अक़वामी इंसानी हक़नि बाबति ज़िम्मेवारियुनि सां पिणु टकराव में आहे। वाइड सिंधी कांग्रेस पारां जारी कयल बयान में वधीक चयो वियो त ॿारनि जो अगवा ऐं गुमशुदगी हिकु इंतिहाई संगीन इंसानी अलमियो आहे। सिंध में केतिरा ई ॿार, जिन मां कुझु नंढी उमिरि जा हुआ, सालनि खां लापता बणियल आहिनि, जॾहिं त संदन ख़ानदान मुसलसल बेयकीनी तकलीफ़ ऐं इंसाफ़ जे इंतज़ार में ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। वाइड सिंधी कांग्रेस पारां मुतालबो कयो वियो त बबरलो धरणे दौरान गिरफ़्तार कयल सभिनी कारकुननि ऐं पुरअमन एहतजाज कंदड़नि खे फ़ौरी तौर ऐं बिना कंहिं शर्त जे आज़ादु कयो वञे। प्रिया कुमारी समेत सिंध जे सभिनी अगवा थियल ऐं गुम थियल ॿारनि खे महफ़ूज़ नमूने बिना देर बाज़ियाब करायो वञे। ॿारनि जे अगवा ऐं गुमशुदगीअ जे सभिनी वाक़िअनि जी आज़ाद, शफ़ाफ़ ऐं गैर जानिबदार जांच कराई वञे। ज़िम्मेवारनि खे क़ानून मूजिबि सज़ा ॾिनी वञे। इंसानी हक़नि जे कारकुननि, साफ़िन, सियासी कारकुननि ऐं मुतासिर ख़ानदाननि ख़िलाफ़ तशदुद, हिरासां करण ऐं इंतकामी कार्रवाइयुनि जो सिलसिलो फ़ौरी तौर बंदि कयो वञे। वाइड सिंधी कांग्रेस प्रिया एक्शन कमेटी गुम थियल ॿारनि जे ख़ानदाननि ऐं सिंध जे अवाम सां मुकमल यकजहती जो इज़हार करे थी। असां गॾियल क़ौमनि, यूनिसेफ, गॾियल क़ौमनि जे लाॻापियल इंसानी हक़नि जे ख़ुसूसी माहिरनि, आलमी इंसानी हक़नि जे तनज़ीमनि ऐं आलमी बिरादरी खे अपील करियूं था त हूअ हिन सूरतहाल जो फ़ौरी नोटिस वठनि। गिरफ़्तार कारकुननि जी आज़ादी, गुम थियल ॿारनि जी महफ़ूज़ बाज़ियाबी ऐं पाकिस्तान खे पंहिंजे बैन अक़वामी इंसानी हक़नि जे ज़िम्मेवारियुनि ते अमल कराइण लाइ मौसर क़दम खणनि। वाइड सिंधी कांग्रेस इहो वाज़ह करे थी त गुम थियल हर ॿार जी महफ़ूज़ वापसी मुतासिर ख़ानदाननि खे इंसाफ़ ऐं इंसानी हक़नि जे तहफ़ुज़ ताईं पंहिंजे आवाज़ खे हर आलमी फोरम ते बुलंद कंदी रहंदी। इन सिलसिले में पाकिस्तान काउंसलेट जनरल जे साम्हूं आचर ॾींहुं 3 वॻे पुरअमन एहतजाजी मुज़ाहिरो कयो वेंदो। बरतानिया में रहंदड़ सिंधियनि इंसानी हक़नि जे नुमाइंदनि खे शिरकत जी अपील पिणु कई वई आहे। बबरलो धरणे ते तशदुद वारे वाक़े ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा पिणु कया विया। कंडियारो में सिंधू नवाज़ गांगरो जी अॻवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाजी मुज़ाहिरे जी तयारियुनि दौरान हमज़ अली ऐं ॿियनि खे गिरफ़्तार कयो वियो, जिन खे बाद में आज़ादु कयो वियो। जॾहिं त एहतजाजी मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे सिंधू नवाज़ जो चवणु हो त अॼु बि असां पुरअमन तरीक़े सां पंहिंजे मासूम बचड़नि जे लाइ रोड ते एहतजाज करियूं पिया न। पोइ असांजे हथ में हथियार आहिनि छा? जो ही डंडा ऐं गोलियूं खणी आया आहिनि। असांजे हथ में त पत्थर बि कोन्हे। असां सिर्फ़ु एहतजाज अनाउंस कयो आहे ऐं हीअ पुलिस असां ते अची कड़की आहे। बाबा तव्हां वटि हथियार बि आहिनि, असां हथे ख़ाली आहियूं। तव्हां गोलियूं हणंदव, असां वेठा हूंदासीं। तव्हां लाठी चार्ज कंदो, असां बर्दाश्त कंदासीं। असां हथियार न खणंदासीं। असां
को भी डंडो को पत्थर भी न खणंदासीं। असां वध में वध इहो करे सघूं था त असां तव्हांखे गुलनि जो तोहफ़ो तौरु ॾेई सघूं था। छो त अमड़ियूं ऐं बजरा त तव्हांजा बि हूंदा, बजरा त तव्हांजे घर में बि हूंदा ऐं उहे तव्हां खां इहे। मां इहो बि पुछणु थी चाहियां जे हितां जे MP जो पुटु गुम हुजे हा, हितां जे वॾेरे जो चूंडियल नुमाइंदनि जो को औलाद गुम हुजे हा, ॿार गुम हुजे हा, त तव्हां बसि करे वियो हा? सॼी ज़िले जी पुलिस हिते अॼु पहुतल आहे कंडियारो में। कल चोरी थी हुई, किथे हुई ज़िले जी पुलिस? उन खां पहिरीं हिकु सेठ खे गोली लॻी, किथे हुई कंडियारो पुलिस? सिंध यूनाइटेड पार्टीअ जे सदर सैद ज़ैन शाह पंहिंजे जारी कयल मज़मती बयान में चयो आहे त बबरड़ो बाईपास ते प्रिया कुमारी समेत ॿियनि अगवा कयल मासूम ॿारनि जी आज़ादी लाइ लॻियल धरणे जी कवरेज करण दौरान प्रेस क्लब सखर जे सदर ऐं सीनियर सहाफ़ी साहिल जोगी खे खंभे गुम करण जी सख़्त लफ़्ज़नि में मज़मत करियूं था। सैयद ज़ैन शाह पंहिंजे जारी कयल बयान में चयो त पंहिंजे प्यारनि जी आज़ादी लाइ आवाज़ु उथारणु जुर्म बणिजी वियो आहे, पर उन्हनि जी कवरेज करण बि जुर्म बणियल आहे। सहाफ़ती पेशे जी ज़िमेवारी हूंदी आहे त अवामी मसइलनि खे ऐवाननि ताईं पहुचाइनि, पर ऐवान ते हाकिमियत कंदड़ सिंध हुकूमत जे हुकुम ते सहाफ़ियुनि खे खंभे गुम करणु इंतिहाई मुजरमाणी ऐं किरियल हरकत आहे। सैयद ज़ैन शाह चयो त बबरड़ो ते लॻियल धरणे मथां पुलिस जी कार्रवाई वसीले नेशनल प्रेस क्लब सखर जे सदर साहिल जोगी मुसलसल पंहिंजी रिपोर्टिंग करण जे करे खंभे गुम कयो वियो। सैयद ज़ैन शाह चयो त हुकूमत अगवा कयल मासूम ॿारनि जे मुतासिर वारसनि खे उथारण लाइ हर तरह जी साज़िश करण में मुलविस आहे, पर उन दौरान राति जी उंदाही में सहाफ़ी साहिल जोगी समेत ॿियनि मसरूम माण्हुनि जी गुमशुदगी सिंध हुकूमत ते सवालिया निशान आहे। सैयद ज़ैन शाह मुतालबो कयो त नेशनल प्रेस क्लब सखर जे सदर ऐं सीनियर सहाफ़ी साहिल जोगी ऐं ॿियनि खे आज़ादु कयो वञे। जसकम शहीद बशीर ख़ान जे चेयरमैन डॉक्टर नियाज़ कालाणी बबरड़ो में पुरअमन एहतजाज कंदड़नि जी गिरफ़्तारीअ जी मज़मत कंदे चयो आहे त बबरड़ो ऐं हैदराबाद में पुरअमन धरणनि ते सिंध पुलिस जी चढ़ाई सोहिणी पारस, साहिल जोगी, नज़ीर कुरैशी, लियाकत जलबाणी, सिंगार चांडियो, फ़याज़ खमीसाणी समेत क़ौमी कारकुननि ऐं अगवा थियल मासूम ॿारनि जे माइरनि ऐं भेनरनि ते तशदुद करे खेनि गिरफ़्तार करण जी मज़मत करियूं था। पुरअमन एहतजाज हर शहरी जो बुनियादी इंसानी हक़ आहे। एहतजाज कंदड़नि ते ताक़त जो इस्तेमालु, औरतुनि सां बदसलूकी ऐं सियासी कारकुननि खे गिरफ़्तार करणु इंतिहाई अफ़सोसनाक अमल आहे। असीं सिंध पुलिस ख़िलाफ़ समूरी सिंध में एहतजाजी मुज़ाहिरनि जो ऐलान कयूं था। असीं मुतालबो करियूं था त गिरफ़्तार कयल समूरनि कारकुननि खे फ़ौरी तौर ते आज़ादु कयो वञे। क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पली जे बबरड़ो धरणे ते तशदुद ऐं गिरफ़्तारियुनि ज़रिए धरणो ख़तमु कराइणु, तोड़े ठठे में ॻोठ आरिफ सोलंकी खे डाहे मसमार करण वारनि वाक़िअनि जी मज़मत कंदे चयो त जमहूरियत जे नाले में सिंध में आमरियत मुसलत आहे, जंहिंमें ॿार, न्याणियूं, औरतूं ऐं अक़लियतनि समेत को बि महफ़ूज़ न आहे। पुलिस समेत समूरनि खातनि जा अमलदार कमदार बणाए उन्हनि खे ज़ाती मुफ़ादनि लाइ इस्तेमालु कयो पियो वञे। प्रिया कुमारी, उजाला परवीन, फज़ीला सरकी समेत 20 खां वधीक ॿार अगवा थियल आहिनि। सॼी सिंध सरापा एहतजाज थियण बावजूदि हुक्मराननि मग़वी ॿारनि खे बाज़ियाब कराइण लाइ के बि क़दम न आहिनि खंया, न वरी हूअ बाज़ियाब कराइण लाइ तयारु आहिनि। मग़वी ॿारनि जा वारिस ऐं सियासी समाजी अॻवान तोड़े वकील बबरड़ो में पुरअमन धरणो हणी वेठल हुआ, जिन ते तशदुद कयो वियो ऐं जिन खे गिरफ़्तार कयो वियो। अयाज़ लतीफ़ पली जे चयो त गिरफ़्तार थींदड़नि खे फ़ौरी तौरु आज़ादु कयो वञे। सिंध हारी कमेटीअ जे मरकज़ी सदर समर हैदर जतोई बबरड़ो धरणे ते सखर ऐं ख़ैरपुर पुलिस अटालनि जी चढ़ाई प्रिया कुमारी एक्शन कमेटीअ जी अॻुवाण सोहिणी पारस, सखर जे सीनियर सहाफ़ी साहिल जोगी मथां तशदुद करे खेनि गिरफ़्तार करण जी मज़मत कंदे उनखे इंसानी हक़नि जी लताड़ करार ॾिनो। पंहिंजे जारी कयल बयान में
समर हैदर जतोई चयो त सखर पुलिस जे SSP ऐं खैरपुर मीरस पुलिस जे SSP धरणे में पहुची वाइदो कयो हो त 3 ॾींहनि जी मोहलत ॾिनी वञे त प्रिया कुमारी समेत अगवा थियल ॿार बाज़ियाब कराईंदासीं। ॿिन्ही SSPs कयल वाइदो वफ़ा करण बदिरां पुरमन धरणे मथां लठबाज़ी कंदे तशदुद करे एक्शन कमेटी जी अॻवान लेखिका सीनियर सहाफ़ी सोनी पारा समेत एहतजाज कंदड़नि खे गिरफ़्तार कयो। पुलिस कवरेज कंदड़ मीडिया जे सहाफ़ियुनि खे तशदुद जो निशानो बणायो, जंहिंजी मज़मत करियूं था। हुननि मुतालबो कयो त गिरफ़्तार थींदड़नि खे फौरी तौरु आज़ादु कयो वञे। सिंध सरकार पारां इज़हार राय जी आज़ादी ते वार कंदे सोशल मीडिया खे कंट्रोल करण लाइ आमराणो क़ानून आंदो आहे। पोइ त मज़ाहिमत तहरीक सिंध हुकूमत तरफ़ां सोशल मीडिया खे कंट्रोल करण लाइ आंदल जबरी ऐं आमराणे क़ानून जी सख़्त लफ़्ज़नि में मज़मत कई आहे। पोइ त मज़ाहिमत तहरीक पारां जारी कयल बयान में चयो वियो आहे त अॼु सॼी दुनिया में जमहूरियत जे नाले में फ़ाशिस्ट हुकूमतूं क़ाइमु आहिनि, जेके आवाम जे बुनियादी हक़नि खे दॿाइण लाइ मुख़्तलिफ़ हथकंडा इस्तेमालु करे रहियूं आहिनि। ख़ासि तौर ते सिंध अंदरि पीपल्स पार्टी ऐं ज़रदारी माफ़िया पंहिंजी करप्शन ऐं बद इंतज़ामी खे लिकाइण लाइ अहिड़ा क़ानून आणे रही आहे जीअं आवाम जो आवाज़ु हमेशह लाइ बंदि करे सघिजे। सोशल मीडिया अॼु जे दौर में आम माण्हुनि जो वाहिद प्लेटफार्म बणिजी चुको आहे जिते हू पंहिंजे हक़नि लाइ आवाज़ु उथारीनि था, ज़ुल्म ख़िलाफ़ मज़ाहिमत कनि था ऐं हुक्मरान जी नाअहली खे बेनक़ाब कनि था। पर हाणे सिंध हुकूमत अहिड़ा क़ानून लागू करे रही आहे जिन जो मक़सदु साफ़ ज़ाहिर आहे त आवाम जे आवाज़ खे दॿायो वञे। जीअं पीपल्स पार्टी बिना कंहिं रुकावट जे सिंध जा वसीला विकिणे ऐं आम माण्हुनि खे वधीक ज़ुल्म जो निशानो बणाए सघिजे। पोइ त मज़ाहिमत तहरीक वाज़ह करे थी त अहिड़ा क़ानून बुनियादी इंसानी हक़नि ख़ासि करे इज़हार जी आज़ादी जी संगीन भञकड़ी आहिनि। कंहिं बि महज़ब समाज में अहिड़े क़िस्म जे क़दमनि जी का बि गुंजाइश न आहे। तहरीक समूरियुनि सियासी समाजी ऐं जमहूरी क़ुवतनि शागिर्दनि मज़दूरनि हारियुनि ऐं शऊर रखंदड़ शहरियुनि खे अपील करे थी त उहे गॾिजी हिन जबरी क़ानून ख़िलाफ़ भरपूर मज़ाहिमत कनि ऐं पंहिंजे आइनी हक़नि जे तहफ़ुज़ लाइ मुतहद थी मैदान में अचनि। ठटे भरिसां ॻोठ आरिब सोलंगी ते पुलिस गर्दी करे ॻोठ खे डाहे पट कयो वियो। प्रेस क्लब ठठो जे सीनियर सहाफ़ी हाजन सोलंगी STP अॻवान साहिब ॾिनो समूह समेत ॻोठाणनि ते केस दाख़िल करणु, तोड़े घरनि खे डाहे पट करण ख़िलाफ़ ॻोठ आरिब सोलंगी खां प्रेस क्लब ठठो ताईं मुख़्तलिफ़ सियासी समाजी तनज़ीमनि, सहाफ़ियुनि, वकिला बिरादरी ॻोठाणनि एहतजाजी मार्च करे धरणो हंयो। उन मौक़े ते हुकूमत खां मुतालबो कयो वियो त नुक़सान जो अज़ालो कयो वञे, सामान जी फ़ुरुट कंदड़ तोड़े चढ़ाई कंदड़ अहलकारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे, जॾहिं त सियासी समाजी तनज़ीमनि पारां ॻोठ खे डाहण वारे वाक़े जी मज़मत पिणु कई वई। जीअं सिंध मुहाज़ जो वाइस चेयरमैन सैयद नवाज़ शाह भाॾाई पुलिस जी वहशत जो शिकार थियल ॻोठ आरिब सोलंगी पहुतो, मुतासिरनि सां दिली हमदर्दी जो इज़हार पिणु कयाई। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे सैयद नवाज़ शाह भाॾाई जो चवणु हो त औरतुनि ते केस दाख़िल थिया आहिनि। हिकु सीनियर सहाफ़ी हाजन सोलंगी ते FIR थी आहे, मिसकीन ग़रीब ॻोठाणनि ते FIR थियूं आहिनि, उन्हनि जे मथां पुलिस जेको आहे सो लाठी चार्ज कई आहे, तशदद थियो आहे। ज़ाहिर आहे जवाबी कार्रवाई में के पुरतशदद कंदड़ माण्हू विच में बि काए अचनि था, तंहिं करे कुझु पुलिस एहलकारनि खे धक लॻा। पर ज़िमेदार केरु आहे? ज़िमेदार त हुकूमत आहे, इंतिज़ामी मिशनरी आहे। जेकॾहिं ज़िले इंतिज़ामिया DC पूरे होश आवाज़ सां कमु वठे आहे ऐं हिन मामले खे क़ानूनी तरीक़े सां हल करे आहे त हीउ मामिलो जेको आहे सो अफ़ाम तफ़हीम सां हल थी पियो सघे। बार काउंसिल खे या कंहिंखे बि इहो अख़्तियार थोरी आहे त पुलिस जा ताला वठी करे कंहिं ॻोठ खे वञी बिल्डोज़ कराइनि जेके माण्हू सदियुनि खां वेठा हुजनि। लाइब्रेरी ठाती अथनि, शाह साईं जो रिसालो पट ते पियो आहे, क़ुर शरीफ़ पट ते पियो आहे। हीअ त आऊं सीनियर सहाफ़ी इक़बाल जाकिरे खे जज थो ॾियां, जंहिं फौरी तौरु पहुची कुझु घर बचाया आहे। KTN पहिरीं ॾींहं खां वठी हिन मामले खे फोकस कयो आहे। जेकॾहिं न त हिननि जो त जंहिं नमूने पुलिस का कई हुई, बरबरियत कई हुई, त हिन ॻोठ में हिकिड़ी रली बि उन्हनि कोन छॾी आहे।
ऐं हिकिड़ो घर बि सलामत कोन बचे आहे। ही 4 घर जेके रहमत करे तव्हां दोस्तनि बचाया आहिनि, पर मजमूई तरह तव्हां जेको कैमरा जे ज़रिए ॾेखारे चुका आहियो दुनिया खे त असांजे मथां ही वरी भरभरियत न कई आहे। ॻोठ सॼो ड्राए पट करे ढेर करे ही लाक़ानूनत आहे। कानून बि इजाज़त कोन थो ॾिए त कंहिंजे ज़मीन जे माप जी आड़ में वञी करे कंहिंजो सॼो ॻोठ ठाहे अचो, बिल्डोज़ करे अचो, उते कुझु बि न छॾियो, सभु कुझु ख़तमु करे माल काए विया आहिनि, माल काए विया आहिनि, जानवर काए विया आहिनि, घरनि जा सामान ही नियाणियूं बच्चा ही ॿार परेशान आहिनि। ही कहिड़ी हुकूमत आहे, ही कहिड़ी जमूरियत आहे? हिन जा ज़िमेदार त पीपल्स पार्टी जा नुमाइंदा आहिनि जेके हिते वेठा आहिनि। ज़िमेदार त डिप्टी कमिश्नर ठटो आहे जंहिं हिन मामले ते अञा ताईं को नोटिस कोन वरितो आहे। डिप्टी कमिश्नर खां वठी को ऑफिसर कोन पहुतो आहे, न को चूंडियल एवज़ी ते पहुतो आहे त हिन ॻोठ सां ही हेॾो वॾो अन्याय थियो आहे, नाइंसाफ़ी थी आहे। हुनखे पुलिस खे लॻल ठक यादि आहिनि, ॻोठाणियुनि सां जेका नाइंसाफ़ी थी आहे उहा यादि कोन्हे। मामला कोर्टूं हिक तरफ़ा मामला ॿुधी लीगल पॉइंट ऑफ व्यू खां फ़ैसिला ॾियनि थियूं, ज़मीनी हक़ीक़तनि खे नथियूं ॼाणनि। जेकॾहिं इंक्वायरी कमेटी वेहे हा, हाणे बि इंक्वायरी कमेटी वेहे, इंक्वायरी कमेटी ॻोठ विज़िट करे त ॻोठ जी जेका ज़मीन जंहिं ते दावा आहे उहा केतिरी आहे, ॻोठ डाथो केतिरो वियो आहे, छो डाहियो वियो आहे, ॻोठाणा डिस्प्लेस छो कया विया आहिनि, उन्हनि जा ग़रीब अबाणा कख छो डाथा विया आहिनि, इन इंक्वायरी विहारियो। बाक़ी ही सही दहशतगर्दी आहे, गुंडागर्दी आहे, हुनजी मज़म्मत करियूं था। जीअस महाज़ अॼु हिते असां सभु पहुता आहियूं पंहिंजे साथियुनि समेत। ऐं उन नियाणियुनि खे यकीन थो ॾियारियां ऐं ॻोठाणनि खे त असां तव्हां सां गॾु आहियूं, अॼोकी रैली में बि गॾु आहियूं। उन खां अलावा जेको बि राय अमल जोड़ींदा उन में गॾु हूंदासीं। ऐं तव्हांखे बि जस्तो ॾियां KTN खे जंहिं हिन मामले खे पल पल रिपोर्ट कयो आहे। सुबुह जो तव्हांखे बि रोकियो वियो त जेको आहे सो तव्हां पंहिंजी सहाफ़ती ज़िमेदारी अदा न करियो, माण्हुनि खे अचण खां रोकियो वियो। पुलिस एॾे वॾे तइदाद में घुराई वई ॼण राउंती जे कचे ते धाड़ेल जे ख़िलाफ़ को ऑपरेशन थियण वारो, ही क़ाबिल मज़म्मत ऐं क़ाबिल शर्म आहे। अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी, मरकज़ी जनरल सेक्रेटरी साजिद हुसैन मैसर, मरकज़ी अॻवाननि अब्दुल कादर रांटो, नूर नबी पलीजो ऐं मजीद सागर परिहाड़ पंहिंजे गरियल बयान में ठठे भरिसां ॻोठ आरब सोलंगी ते पुलिस जी चढ़ाई ऐं घरनि खे डाहे पट करण वारे वाक़े जी मज़म्मत कई वई। अॻवाननि पंहिंजे जारी कयल बयान में चयो त सिंध पुलिस आवाम खे तहफ़ुज़ ॾियण बदिरां हुक्मरान धुर ऐं बासरनि जी ज़ाती कमदार वारो शर्मनाक किरदारु अदा करे रही आहे। ॻोठ आरब सोलंगीअ जे बेवस मिसकीन ऐं पुरित माण्हुनि जा घर डाहे पट करणु का आइन या कानून जी पासदारी नाहे, पर उहा कार्रवाई कानून ऐं बुनियादी इंसानी हक़नि खे पंहिंजे पेरनि हेठां लताड़ण जे बराबरि आहे। पुलिस समेत मुल्क जे कंहिं बि इदारे जे अहलकारनि खे अहिड़ो को बि इख़लाक़ी या कानूनी इख़्तियार नाहे त उहे राति जी ऊंदाही में चादर ऐं चार दीवारी जो तक़दुस पैमाल कंदे निंड में सुतल मासूम ॿारनि, नियाणियुनि, औरतुनि ऐं ज़ईफ़ बुज़ुर्गनि ते चढ़ाई करे उन जा घर डाहे छॾिन। घर डाहींदड़ अमलदारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई जो मुतालबो कयो वियो। जलालपुर कैनाल, TP ऐं CG लिंक कैनाल समेत पंजाब जा धाड़ेल वाह खोले सिंध जो पाणी रोकणु, कारपोरेट फार्मिंग ऐं ॿबरड़ो धरणे में वेठण ते पुलिस जे तशदुद ख़िलाफ़ अवामी तहरीक तालके नसीराबाद पारां ॿिए ॾींहुं बि ॻोठ नगर झतियाल में एहतिजाजी रैली कढी वई। एहतिजाजी रैली जी अॻवानी कामरेड मोहम्मद रफ़ीक लगारी, हमीद इनकलाबी, ग़ुलाम शबीर बुद्ध, मोहम्मद हाशिम झतियाल, सूरज लगारी ॿिया करे रहिया हुआ। रैली में शरीक हारिन आबादगारनि ऐं अवामी तहरीक जे कारकुननि ख़िताब कंदे चयो त सिंधी अवाम खे मुआशी, ज़रई ऐं समाजी तौरु कमज़ोर करण लाइ मुख़्तलिफ़ साज़िशूं रथियूं वियूं आहिनि। हुननि चयो त सिंधु दरिया ते धाड़ा हणी सिंध खे सुकाइण जूं कोशिशूं कयूं पियूं वञनि। ॿिए तरफ़ कारपोरेट फार्मिंग जे नाले में सिंध जे ज़मीननि ऐं वसीलनि ते कब्ज़ा कया पिया वञनि, जेके कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कंदासीं। शहदाद कोट में पाणी जी खोट ख़िलाफ़ SUPA जे सॾ ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। वाटर सप्लाई में पाणी जी शदीद खोट ख़िलाफ़ SUPA जे सॾ ते कयल एहतिजाजी मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे SUPA अॻवान आसिफ़ मगसी, हमल ख़ुश्क, अलहदाद ख़ुश्क ऐं ॿियनि चयो त शहदाद कोट में वाटर सप्लाई वारे पाणी जी खोट थी वई आहे, जंहिं करे शहरी सख़्त परेशानी जो शिकार थी रहिया आहिनि। मैतनि खे गुसल ॾियण जे लाइ मस्जिदनि में वज़ू करे निमाज़ पढ़ण जेतिरो पाणी बि मौजूदु न आहे। हुननि हुकूमत खां मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते शहदाद कोट में वाटर सप्लाई पाणी जी खोट ख़तमु कई वञे।
सीनियर सहाफ़ी सुहेल सांगी पुट जी गिरफ़्तारी खे गैर क़ानूनी करार ॾेई छॾियो आहे। सीनियर सहाफ़ी सुहेल सांगी चयो आहे त पुट जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ अदालत में वेंदासीं। पुट खे गैर क़ानूनी तरीक़े सां गिरफ़्तार कयो वियो आहे। सुहेल सांगी जो वधीक चवणु हो त मेरे बेटे फयाज अहमद की 48 घंटे तक गुमशुदगी के बाद एक इदारे FIA ने उनकी गिरफ्तारी को जाहिर किया है। तो मैं समझता हूँ कि ये पूरा का पूरा प्रोसेस गैर आईनी है, गैर कानूनी है, और उसमें जो इल्ज़ामात लगाए वो इल्ज़ामात जो है बहुत ही डेरोगेटरी थर्ड क्लास के इल्ज़ामात हैं। मैं इन इल्ज़ामात की तरदीद करता हूँ और उनके लिए जो है हम बाकायदा जो है लोगों के पास भी जाएंगे, हम जो अदालत में भी जाएंगे, हाई कोर्ट में भी जाएंगे, सुप्रीम कोर्ट में भी जाएंगे। इस तरह की कोई चीज़ नहीं है। सवाल ये है कि अगर नादरा के अंदर शनाख्ती कार्ड कोई गलत बना है क्या है, तो इशू ये है कि ये तो लोगों को पता ही नहीं है कि भाई एक ज़माने में पूरे नादरा के इदारे ने, वफा की हुकूमत ने ये दबाव डालती रही कि बंगालियों के, बर्मियों के कार्ड बनाओ, उनकी पॉलिसियाँ बनाई, और फिर सरकारी लोगों ने आकर के कहा। उसके बाद एक वक्त ये भी आया कि अफगानियों के कार्ड भी खुद गवर्नमेंट ने बनवाए और अपने जो भी MNA या जो भी थे दूसरे अफसरान थे दबाव डाल करके बनवाए। अब कह रहे हैं कि ये सब कुछ गलत है। भाई गलत है तो आप अपनी पॉलिसियाँ कभी एक तरह से रखते हो, कभी दूसरी तरह से रखते हो। अब अगर वो भी है चलो, तो आपने महकमे के अंदर उसकी क्या तहकीकात की। मैं नादरा के मुख्तलिफ दफातर में जो भी दोस्त मिले उनसे मेरी बातचीत हुई, फयाज के जो सुपरवाइज़र हैं उनसे भी बात हुई, तो वो कहते हैं कि हमारे पास कोई इंक्वायरी नहीं है। भाई कोई इंक्वायरी नहीं है तो फिर तीसरा इदारा कैसे आकर के करेगा। आप पहले उस महकमे के अंदर क्या क्या है उसकी तो इंक्वायरी करें। एक चौथा महकमा बीच में टपक पड़ता है जो दुनिया में यूनिवर्सली एक्सेप्टेड लॉ है और पाकिस्तान में भी है कि अगर किसी इदारे के अंदर कोई चीज़ है तो वो इदारा जाती कार्रवाई होगी, वहाँ पर देखा जाएगा। उसके बाद FIR दर्ज करनी है, केस दाखिल करना, जो भी है पनिशमेंट है जो भी वो करनी है। वो तो है नहीं, वो की नहीं इन्होंने, उसके बजाय ये कर लिया। मैं समझता हूँ कि इसमें जो जो चीज़ें हैं वो भी बहुत ही अजीब है। देखिए इन्होंने किसी को कोई इतला न दी, न फैमिली को, न अपने दफ्तर को, और रास्ते में से उठा लिया। भाई आप दफ्तर में जाएं, उसको इतला दें, ले लें। एक बात। दूसरी बात है फैमिली को तो बताएं। हम पूरे 48 घंटे तक हमने पूरे यहाँ पर सिंध गवर्नमेंट के मुख्तलिफ इदारे, फेडरल गवर्नमेंट के इदारे, IG, पुलिस, इन सबको जो अप्रोच करते रहे, एप्लीकेशन दी, लेकिन उसका कोई भी हमें कहा कि हाँ देख रहे हैं, कर रहे हैं, कभी इस तरफ भगा रहे हैं, कभी इस तरफ। तो हम आखिर हमने FIR भी दाखिल की, वो भी अपनी जगह पर है। तो अब हम समझते हैं कि एक और चीज़ इसमें बड़ी इम्पोर्टेंट है कि भाई मैं इस मुल्क के लोगों की खुशहाली के लिए हमेशा जो है वो लड़ता रहा हूँ इस मुल्क के लिए, और इसके जो हम समझते हैं कि हमारा जो मुल्क है उसके लिए हमें करना चाहिए। तो इसमें ऐसे कैसे कर लिया है इन्होंने। मैं ह्यूमन राइट्स कमीशन ऑफ पाकिस्तान की गवर्निंग बॉडी का मेंबर भी हूँ और सहाफ़ी हूँ, एक नॉन जर्नलिस्ट सिंध में, पाकिस्तान में। और ये भी है कि मेरा बेटा रियाज वो भी एक आलमी मीडिया के इदारे से वाबस्ता है और बहुत ही मतलब एक उसकी एक अपनी रिप्यूटेशन है। इसी तरह से मेरी जो बहू है फहमीदा, वो भी जो है वो सहाफ़ी है। तो हम सब सहाफ़त करते हैं और ये सब चीज़ें हम ये करते हैं। मुझे नहीं मालूम किस चीज़ पर जो है गवर्नमेंट को नाराज़गी हो गई। हम तीनों की जो भी सहाफ़त है या हम तीनों की जो भी इस मुल्क के लोगों के लिए, इस मुल्क के जो पिछड़े हुए तबकात हैं उनके लिए जो हम जिद्दोजहद कर रहे हैं या लिख रहे हैं, कर रहे हैं, कौन सी चीज़ इनको चुभी है। हम समझते हैं कि ये बुनियादी तौर पर आइन, कानून और इंसानी हुकूक की पामाली है। मीडिया के लिए कोई मैसेज है, और क्या मैसेज है मैं समझता हूँ ये हमारी फैमिली के लिए तो बड़ा मैसेज है। हम क्या करें भाई, ये हम अपना एक अच्छा काम कर रहे हैं तो उसमें आप क्यों ये कर रहे हैं। तो मैं समझता हूँ कल को जब किसी अदालत में पहुँचेगा
और इंशाल्लाह ताला पहुंचेगा, हम पहुंचाएंगे। तो तब जो है एक कोई अच्छा जज आएगा, हम यही उम्मीद करते हैं, तो फिर वहाँ पर ये सब इल्ज़ाम धुल जाएंगे। सिंध तरक़ी पसंद पार्टी पारां सिंध मां अफ़गान समेत समूरनि धारियुनि जी निकारे लाइ एहतजाजी तहरीक जारी आहे। नौशहर फ़िरोज़ में सिंध तरक़ी पसंद पार्टी पारां सिंध मां अफ़गान समेत समूरनि धारियुनि जी निकारे लाइ एहतजाजी मार्च करे डिप्टी कमिश्नर आफ़ीस अॻियां रैली कढी वई। डिप्टी कमिश्नर खे यादाश्तनामो पिणु पेश कयो वियो। रैली जी अॻुवाणी STPA जे मरकज़ी वाइस चेयरमैन निसार अली कीरियो, रफ़ीक मलाह, अली असगर भुट्टा, असगर बुलेदी, दाऊद उमरानी, ज़ुल्फ़कार मलाह ऐं ॿिया करे रहिया हुआ। सांगड़ में STP पारां गैर क़ानूनी तौरु तरसियल अफ़गानियुनि ऐं ॿियनि धारियुनि जी निकाली लाइ ज़िले सदर अलीनो ख़ासकली, शाहनवाज़ नाइच, जबार जुणेजो, अली जुड़ियो, मगसी, रफ़ीक जलालानी, जान मोहम्मद अबड़ो, ममताज़ मगसी, सलीम डाहिरी, इज़हार लगारी, सनी जुणेजो, नज़ीर सोलंगी, जाफ़र बिरोही, अली हसन मशहूरी, अहमद अली उमरानी, पप्पू नाइच, ॾाढ़ू जावरी, माजिद सोलंगी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतजाजी रैली कढी एहतजाजी धरणो हंयो वियो। उन मौक़े ते अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त असांजे हुक्मराननि इक़्तिदार ख़ातिर सिंध खे यतीम खानो बणाए छॾियो आहे। हुननि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते सांगड़ समेत सॼी सिंध मां धारियुनि खे नेकाली ॾिनी वञे। बलूचिस्तान जे ज़िले मस्तूंग में क़ौमी शहराह ते हथियार बंदनि सीशन जज खे संदसि गनमैन समेत क़तल करे छॾियो। मस्तूंग जे सीशन जज अब्दुल हकीम काकड़ खे गोलियूं हणी क़तल कयो वियो। सीशन जज सां गॾु संदसि गनमैन मोहम्मद ज़मा पिणु क़तल थी वियो, जॾहिं त एडिशनल सीशन जज तारिक लाशारी पिणु सख़्तु ज़ख़्मी थी पियो। जॾहिं त ॿिए पासे सिक्योरिटी फोर्सिस पारां ऑपरेशन करे 6 दहशतगर्दनि खे मारण जी पिणु दावा कई। कंबर में पुलिस जी नाअहली ऐं बदअमनी ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी अयाज़ बुरड़ो, शौकत चांडियो, अयाज़ मीरजत, निसार चांडियो ऐं ॿिया करे रहिया हुआ। मांझंद में नौजवाननि जी गिरफ़्तारी बैदि थाणे पहुतल औरतुनि खे वारनि मां गहले तशदुद जो निशानो बणायो वियो। कोल्ही बिरादरी जे माण्हुनि रोशनी ऐं हुलियो कोल्ही औरतुनि ऐं ॿारनि समेत थाणे अॻियां एहतजाज कयो। मुज़ाहिरीन जो चवणु त SHO शाहनवाज़ मल्हण ऐं अहलकारनि नौजवाननि खे बिना कंहिं केस जे लाकअप करे छॾियो आहे, जॾहिं त पुलिस पारां मुज़ाहिरीन ते तशदुद कयो वियो ऐं औरतुनि खे गहलियो वियो। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जॾहिं पेर तेॾहिं ख़ैर। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।